दादू मां रिपोर्ट करे रहिया आहियूं। सखी सरदार चारण जी दादू ए सेक्शन थाणे जे हद जे इलाइक़े ग़रीबाबाद भरिसां वर्कशॉप जे पुठियां खतड़नि जे रूप में मेकअप वारनि में यूनियन हणी 6 खां 7 हथियारबंदनि जिस्म में हथियार फिट करे ढोलकी वॼाए सहरा ॻाए नाच करे घर में दाख़िल थी घर भातियुनि खे जगमाल करे लखे रुपए जो सामान चोरी करे विया आहिनि। मुबैना खतड़नि जे रूप में जवाबदार घर में आसानी सां दाख़िल थी करे घर धड़ियुनि खे जगमाल करे घर मां सोना जेवर नक़द रक़म खणी फरार थी विया। मुतासिर घर धड़ी रियाज़ चांडियो सेक्शन थाणे ते पहुची एनसी दाख़िल कराई छॾी आहे। मुतासिर घर धड़ी रियाज़ चांडियो एनसी रिपोर्ट में ॼाणायो आहे त असां खतरा फ़क़ीर समझी ख़ैरात ॾियण जी कोशिश कई पर ओचितो मुबैना तौर ते घर जे अंदर कमरे जो दरवाज़ो बंदि करे औरतुनि ऐं मासूम ॿारनि खे कमरे में बंदि करे छॾियो आहे। औरतुनि ऐं ॿारनि मदद लाइ रड़ियूं कयूं त हथियारबंदनि खतड़नि तेज़ औज़ार सां ढोल वॼाए तेज़ आवाज़ सां सहरा ॻाइण शुरू कया त जीअं रड़ियुनि जो आवाज़ ॿाहिरि न ॿुधण में अचे। जवाबदारनि जो घर अचण में ऐं वञण जा सीसीटीवी फुटेजेस एसके न्यूज़ हथ करे वरिता आहिनि। जवाबदार सीसीटीवी ते आसानी सां ॾिसी सघो था त जवाबदार आसानी सां घर में दाख़िल थियण सां ऐं आसानी सां घर खां ॿाहिरि निकिरी वञनि था। सीसीटीवी फुटेजेस जी मदद सां जांच शुरू कई वई आहे ऐं जवाबदारनि खे सुञाणण लाइ कोशिशूं कयूं पयूं वञनि। ॿिए तरफ़ इलाइक़े वासी ऐं शहरिन अहिड़नि अजीब वारदात ॾिसी सख़्त ख़ौफ़ ऐं हिरास में ॻणिती जो शिकार थी विया आहिनि। मुतालबो था कयूं त फौरी तौर ते जवाबदार गिरफ़्तार करे चोरी थियल सामान वापसि करायो वञे।